साल जे सिंधी 12 महीननि जा नाला ऐं मुदूं थी ॿुधाया हिन बेत में। साराह कयां रब साईं जी जंहिं पैदा कयो परवर कुन फयकून सां काइनात जोड़ी केॾी कारीगर महीननि सालनि जूं मंज़िलूं कयूं मालिक आहिनि मुक़रर। ईसा अलैहिस्सलाम खां ईसवी सालनि जा ज़ाहिर थिया ज़िक्र हिजरी सदी हली जॾहिं आया अरबी घोट गोहर सिंधी सदियूं सवे साल पहिरियां ॾसनि पिया असांजा काबर। हाणे ॿुधो सिंधी महीननि जा नाला ॿुधायां थी निर्वार करे निशांबर। चेट पहिरियों महीनो साल जो आहे हंडायो हीअं सां हर हर। चेट में मौसम बार जी ईंदी आ थींदा आहिनि थधा थर बर। चेट में क्रीड़ कंडियूं अंब खजूं बि फुटी झली निफर। वैसाख ॿिए महीने में वरी मुंद मट बि शुरू थींदा ऊन्हारे जा सर। ॼेठ 3 महीने में चालू थींदो चालीहो साड़ींदा झोला पिया जिगिर। ॼेठ में तारनि वारी कती बि ॼमंदी कड़ा खणी कर। ॼेठ महीने में कोयल ऐं कांग अनल लाइ गॾिजी ठाहींदा घर। आहड़ महीने जी 18 तारीख़ राति नंढी ॾींहुं वधी थींदो 5 पहर। सावण महीने में तारनि वारो टंगड़ बि उभरी आसमान ते ॾींदो आहे चकर। बडू महीनो बीहंदो त भरंदो एथ तारो जंहिंखे सुञाणे जत ऐं जानवर। एथ तारे खे पुठी ॾेई वेही ॾाकियूं ऐं उठ बि कंदा आहिनि ओगर। असू महीने में सना पवंदा सीअ गरम ॾींहं बि ॾींदा ढर। कती महीने जी 8 तारीख़ निसरी सवा थींदा सभई सर। कती महीने जी 5 तारीख़ सर जी तीली ते वेंदो पखी कंछी खोले पर। कती महीने में अल्लो डाणो सावण सिधाणो बचाव डारींदा कांव करे वलर। नाहिरी महीने में हलंदी उतर हीर त कॾहिं ईंदा पिया ओथर। पोह जी 9 तारीख़ सियारे जी राति वॾी थींदी इहा खरी अथव ख़बर। मांघ 11 महीने में 7 पवंदा पारा त मारींदा पला पिया मीर भर। फगुण 12 महीने में लहंदी पली ऐं साग त वेंदा ॾेह मजा डुकर। असू महीने में सना पवंदा सीअ सिंधी सालनि महीननि जी हाणे वरी वराए कयो कावा हर। पाण बि तारीख़ ऐं महीना यादि रखो औलाद खे बि भाऊ कयो बाख़बर। अगूणा ने खट ऐं मुदूं बि अकबर सुञाणणु घुर्जनि सभिनि खे। वाह वाह वाह। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।